अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼो के विलाग सां गॾु हाज़िर आहियूं। अॼो के विलाग में पाण गुफ़्तगू कंदासीं सिंध अंदरि बिगड़जंदड़ अमन अमान जी सूरत-हाल ऐं पुलिस जे किरदार बाबति ऐं उन सां गॾोगॾु तव्हांखे पंजाब पुलिस जो बि ॿुधाईंदासीं त पंजाब पुलिस क्राइम कंट्रोल कीअं थी करे ऐं उन्हनि जी जेका हाक आहे उहा तव्हां हिकिड़े DIG लाहौर जो DIG आहे उनजो इंटरव्यू त ज़रूरु ॿुधो हूंदो, जंहिंमें होस्ट उन खां पुछे थो त लाहौर में केतिरा डॉन आहिनि। हू चए थो लाहौर में हिकु बि डॉन न आहे, जेकॾहिं कुझु आहे ॿुधायो, उनजो नालो शाम ताईं असां पकिड़े वठी ईंदासीं। मां उहा वीडियो ॾिसी करे, उहो इंटरव्यू ॾिसी करे इहो सोचण ते मजबूर थियो त सिंध में को DIG, को SP, को IG अहिड़ो आहे जेको चए त सिंध में हिकु बि धाड़ेल न आहे। को आहे, उनजो नालो वठो, असां शाम जो पकिड़े था अचूं। बदकिस्मत सां ईअं न आहे ऐं सिंध अंदरि अमन अमान जी सूरत-हाल एतिरी अबतर थी चुकी आहे जो कराची खां कश्मीर ताईं माण्हू असाब में आहिनि। जकाबाद जे उन सूमरे वापारीअ जी ॻाल्हि कयूं जंहिंखे धाड़ेल कॉल करे चयो त 30 लख रुपया भत्तो, 30 लख रुपयनि जो भत्ते जो बंदोबस्तु करे रख, न त असां तुंहिंजा फलाणे तारीख़ ते महिमान आहियूं। ऐं हुनखे बार बार चए थो जे तूं चईं त तोखे ट्रेलर ॾेखारियूं। हू शरीफ़ माण्हू चए थो न न ट्रेलर ॾेखारण जी ज़रूरत न आहे, मां बंदोबस्तु कयां थो। उनखां अॻियां ई कश्मीर कंदकोट जी हालतुनि खां त तव्हां वाक़ुफ़ु आहियो। उन जूं धाड़ेलनि पारां अमन अमान जे बहितर हालतुनि बाबति, छो त हाणे हुकुमरान चवनि था बहितर थी वियूं आहिनि, त उन जे बहितर बाबति जेके हू वीडियोज़ रोज़ानो जे बुनियाद ते जारी कनि था उहे त तव्हां ॾिठियूं हूंदियूं। बल्कि वीडियो में ई हू भुंग घुरनि था, वीडियो पैगामनि में ई हू भत्तो घुरनि था ऐं न ॾियण जी सूरत में धमकियूं ॾियनि था। कश्मीर कंदकोट मां केतिरी लड़ पलाण थी आहे, इन जी का इंडिपेंडेंट इंक्वायरी कराइण जे बजाय सिंध हुकूमत जो वज़ीर दाख़िला ऐं सिंध पुलिस जो सरबराह IG उहे लाड़काने रेंज जे पुलिस अहलकारनि खे शाबाश ॾियनि था। अॼु मूंखे हैरानगी थी त 16 जुलाई ते जेको प्रेस रिलीज़ जारी थियो आहे उहो मां तव्हांखे उनजो मुख़्तसिर उहो पढ़ी ॿुधायां थो। उहो जीअं उर्दू में लिखंदा आहिनि, इज़ दफ़्तर वज़ीर दाख़िला सिंध, कराची 16 जुलाई 2025। वज़ीर दाखिला सिंध ज़ियाल हसन रंजार ने IG सिंध, DIG लाड़काना और मुतल्लिका अज़ला के SSPs के लिए शाबाश का पैगाम। आप तमाम और आपकी टीम्स के जराइम के खिलाफ अनथक मेहनत, लगन और फर्ज शनासी लाए के सताइश व तहसीन है। वज़ीर दाखिला सिंध। लाड़काना डिवीजन और उसके मुतल्लिका अज़ला में अगवा बराए तावान जैसे क्राइम को 0 सतह तक लाने पर मैं आप तमाम को मुबारकबाद देता हूं। IG सिंध। IG सिंध गुलाम नबी मेमून साहब इहो बयान ॾियण खां अॻु में सिंध जे माण्हुनि खां पुछी वठी आहे। ख़बर न आहे हू सिंध में रहे थो, अलाए ॿाहिरि थो रहे। मतिलबु लाड़काने ज़िले में अगवा जो ॾियो संगीन जेको जुर्म आहे, क्राइम आहे, उहो 0 सतह ते अची वियो आहे। असांखे त सम्झ में ॻाल्हि नथी अचे, तव्हां मां कंहिंखे सम्झ में अचे थी त ॿुधाइजो। मतिलबु अगवा लाड़काने डिवीज़न में हिन वक़्तु टॉप जो कारोबार आहे, अगवा इंडस्ट्री आहे। ऐं IG साहब चए थो त DIG ऐं उन जे SSPs खे शाबस आहे जो अगवा जहिड़े जुर्म खे हुननि 0 सतह ते आंदो आहे। वो चए थो त जराइम अवाम का पुलिस पर जो गैर मुतजलजल एतमाद है उससे भी तकवीत मिलती है। वजीर दाखिला सिंध। वज़ीर दाख़िला सिंध साहब ख़बर न आहे कहिड़ियुनि, ही तमामु घणो हिकिड़ो बयान आहे, लंबो चौड़ो, तव्हां बोर थींदो एॾियूं तारीफ़ूं ॿुधी ॿुधी। असल में ख़बर न आहे इन्हनि खे रिपोर्ट्स केरु थो ॾिए त अगवा लाड़काने में 0 ते अची वई आहे। यानी उन रेंज जी, लाड़काने रेंज जी ॻाल्हि कजे जिते मासूम ॿार अगवा थियनि, जिते औरतूं अगवा थियनि, जिते हनी ट्रैप जी हिकिड़ी पूरी गैंग हुजे, जिते मुख़्तलिफ़ ट्राइब्स जा माण्हू जेके क्रिमिनल आहिनि उन्हनि पंहिंजो धंधो रोज़गार जेको आहे सो उहो अगवा बराए तावान यानी भुंग लाइ अगवा खे बणाए छॾियो हुजे ऐं उतां जी पुलिस चए त असां 0 ते क्राइम पहुचाए छॾियो आहे। इन खां वधीक अफ़सोस जी कहिड़ी ॻाल्हि आहे? इन खां वधीक अफ़सोस कीअं न कयूं त असांजी सिंध पुलिस पंहिंजे ई माण्हुनि सां, पंहिंजे ई हुकुमराननि सां कीअं थी कूड़ ॻाल्हाए। इहो सरासर
कूड़ ते मबनी प्रेस रिलीज़ आहे ऐं कूड़ ते मबनी शाबाश आहे, जंहिंमें इहो चयो थो वञे त लाड़काने डिवीज़न में अगवा बराए तावान जो क्राइम जेको आहे सो तारीख़ में पहिरियों भेरो 0 सित ते पहुतो आहे। जेकॾहिं ईअं आहे त पोइ कश्मीर में जेको ज़ंजीरनि सां ॿधल माण्हू आहिनि, जिन जूं वीडियोज़ थियूं अचनि, उहे छा वाना वज़ीरिस्तान में क़ैद थियल आहिनि? अगवा बराए तावान जी जेकॾहिं गैंग सभु ख़तमु थी वियूं आहिनि त जेके वीडियोज़ कश्मीर कंदकोट जे कचे मां धाड़ियल भरे मोकिलनि था, रॉकेट लॉन्चरनि सां, एंटी एयरक्राफ्ट गनुनि सां, जदीद जदीद हथियारनि सां, जेके पुलिस वटि बि अहिड़ा हथियार न आहिनि, त पोइ छा उहे हथियार असांजे बलोचिस्तान मां वेही उहे वीडियो था भरनि? उहे सिंध में ई आहिनि। ऐं को ॾींहुं ख़ाली न आहे, को ॾींहुं ख़ाली न आहे जॾहिं अगवा न थींदी हुजे, जॾहिं क्राइम न थींदो हुजे, रोड रॉबरी न थींदी हुजे। कंहिं ॾींहुं विज़िट करे वठनि आईजी साहब, जेकॾहिं असां फ़क़ीरनि जी ॻाल्हि ते उन्हनि खे एतबार नथो अचे त कंहिं ॾींहुं पाण हू चवंदा आहिनि न त हुकुमरान हर दौर जा जेके चमड़ा पोश थी करे पंहिंजे पंहिंजे इलाइक़नि में घुमंदा हुआ, कंहिं ॾींहुं बिना प्रोटोकॉल जे ज़िया हसन लंजार साहब वज़ीर दाख़िला सिंध ऐं IG सिंध गुलाम नबी मेमून साहब कॾहिं अची वञनि शिकारपुर शाम जो 6 वॻे खां पोइ वरी कश्मीर ताईं हलिया वञनि पंहिंजी प्राइवेट गाॾीअ में बिना हथियारनि जे। हुननि खे ख़बर पइजी वेंदी त सिंध में केतिरो अमन अमान आहे, हुननि खे ख़बर पइजी वेंदी त लाड़काने रीजन में केतिरो अमन अमान आहे ऐं अमन अमान जी सूरत हाल केॾी बहितर आहे। अची वञनि, यानी माण्हुनि सां तव्हां एॾी मज़ाक कयो जो हू बर्दाश्त बि करे सघनि, एतिरी मज़ाक न कयो। हिकु त क्राइम कंट्रोल कोन थो थिए तव्हां खां, ऐं मथां वरी तव्हां इहो चवंदा हुजो त असां 0 करे छॾियो आहे क्राइम सिंध में। त अमन अमान जी सूरत हाल बहितर बणाइण लाइ तव्हांखे मदद जा रेंजर्स बि मिलियल आहे, उनजे बावजूदि क्राइम कंट्रोल नथो थिए। ऐं रेंजर्स खे अरबे रुपयनि जी जेका बजेट बि ॾिनल आहे। पंजाब में तव्हां कॾहिं ॿुधो आहे त रेंजर्स उते ऑपरेशन कयो आहे ऐं रेंजर्स पंजाब पुलिस जी मदद लाइ आई हुजे? मूंखे त यादि न आहे कॾहिं को पंजाब पुलिस पाण चयो हुजे त असांखे रेंजर्स जी मदद खपे, असां अमन अमान नथा करे सघूं। पंजाब पुलिस इहो चयो हुजे त असांखे FC जी मदद खपे, उहा ॾियो। पंजाब पुलिस जो मिसाल सवेल ज़िक्र कयो, पंजाब पुलिस हिन वक़्तु हिकिड़ो नओं डिपार्टमेंट ठाहियो आहे, CCD क्राइम कंट्रोल डिपार्टमेंट। उहो हाणे ई ठहियो आहे, 2025 में ई ठहियो आहे, उनखे कुझु महीना ई मस थिया आहिनि। उनजी एतिरी हाक आहे, उनजो एतिरो दबदबो आहे जो इहो जेको वीगो डाला कल्चर, हथियार कल्चर आहे, चङा चङा जेके पाण खे फने खान सम्झंदा हुआ, वॾा वॾा जेको हथियार खणी घुमंदा हुआ, ज़फर सुपारी ऐं ॿिया जेके माण्हू आहिनि, भट्ट को जट, उन्हनि समूरनि खे घुराए करे उन्हनि खां माफ़ियुनि जूं वीडियोज़ जेको आहे जारी करायूं अथनि। सोशल मीडिया ते उन्हनि जे माफ़ियूं जूं वीडियोज़ पयूं आहिनि त असांजी तौबा, असां आईंदा जेको आहे सो हथियार खणी न घुमंदासीं। इहो चंद महीननि में CCD करे ॾिनो आहे। CCD छा आहे? CCD हिकिड़ो डिपार्टमेंट आहे पुलिस जो, उन्हनि हाणे क्रिएट कयो आहे। सिंध पुलिस छो कोन थी करे सघे? इन ते त बाद में था चओ न सिंध पुलिस छो नथी करे सघे। उहो जेको आहे हाणे रिसेंटली उन्हनि पुलिस अमेंडमेंट ऑर्डिनेंस 2025 जेको आहे उन तहत इहो फॉर्म कयो आहे नओं डिपार्टमेंट। उन डिपार्टमेंट जो टारगेट इहो आहे त जेको सीरियस ऐं ऑर्गेनाइज़्ड क्राइम आहे, उन में चवनि था त सचेस, किडनैपिंग्स, अगवा, एक्सटॉर्शन्स, भत्तो, लैंड ग्रैबिंग, ज़मीनुनि ते कब्ज़ा, प्लाटनि ते कब्ज़ा ऐं डकैती, धाड़ा, उन्हनि ते उन्हनि जो फोकस हूंदो ऐं उन्हनि खे ई हू एड्रेस कनि था। AIG उनजो सरबराह आहे सुहेल ज़फर चट्ठा। सुहेल ज़फर चट्ठा जो नालो ॿुधंदे ई चङा भला माण्हू जेके आहिनि से, चङा भला गैंगस्टर्स जेके आहिनि से, उहे पंहिंजे घरनि में लिकी विया आहिनि ऐं उन्हनि ॿियनि त माफ़ियूं करे ॾिनियूं आहिनि। हुननि CCD डिपार्टमेंट पूरियूं लिस्टूं जारी कयूं आहिनि। माफ़ कजो। हर ज़िले जे जेके वांटेड क्रिमिनल्स आहिनि, एक्टिव क्रिमिनल्स आहिनि, उन्हनि जूं लिस्टूं जारी कयूं आहिनि उन्हनि, ऐं उन्हनि लिस्टुनि जारी करण खां पोइ उन्हनि खे ॿुधायो अथनि त पंहिंजो पाण सुधरी वञो, न त असां कार्रवाई शुरू कंदासीं। ऐं उन्हनि हिकिड़े ई मुंहिंजो ख़्यालु आहे हिननि जून में को इनकाउंटर कया, फेक इनकाउंटर जीअं सिंध में थियनि था, हुननि बि इनकाउंटर कया ऐं 6 मुलज़िम जेके आहिनि उहे 4 मुख़्तलिफ़ इनकाउंटर्स में मारिजी विया। उहे लाहौर में, कुसूर, गोजरा, शेखुपुरा में एट अ टाइम हुननि कया, उन्हनि जी टीमुनि कया। उनखां पोइ जेको आहे सो एॾो थरथलो मची वियो जो केतिरनि ई ज़िलनि जा जेके गैंगस्टर्स हुआ, जेके क्रिमिनल्स हुआ, जिन जूं लिस्टुनि में नाला हुआ, उन्हनि जेको आहे सो मस्जिदुनि में वञी
क़ुरान शरीफ़ खणी करे कसम खणी करे पंहिंजा वीडियो बयान जारी कराया ऐं सोहेल ज़फ़र चट्ठा जेको AIG आहे उनखे नालो वठी चयो त असां तौबा कई ऐं असांजा इहे पुराणा नाला आयल आहिनि, हाणे असां क्राइम छॾे विया आहियूं। सिंध में को DIG, को AIG, को IG अहिड़ो आहे जंहिंजे नाले जे डप खां, जंहिंजे कारवाइनि जे डप खां क्रिमिनल्स जेको आहे सो तौबा ताइब थियनि ऐं उहे क़ुरान खणी अची मस्जिदुनि में बीहनि ऐं ऐलान कनि त असां आईंदा जे लाइ क्राइम छॾे ॾिनो आहे, तव्हां तौबा कई। कहिड़ा ऑफिसर्स हिते वेठल आहिनि, तव्हां ॿुधायो। मतिलबु सोहेल ज़फ़र चट्ठा जो नालो इन करे था वठूं जो हुन तमामु वॾी महिनत कई आहे ऐं पंजाब पुलिस जो हिकिड़ो नामवर ऑफिसर आहे सोहेल ज़फ़र चट्ठा। उहो मुख़्तलिफ़ ज़िलनि में बि रहियो आहे, पिंडी भटिया वारे पासे जो आहे पाण ओरिजिनली, पर हुन तमामु घणी महिनत बि कई आहे क्राइम कंट्रोल ते, जंहिंजे करे CCD जो हेड ठाहियो वियो उनखे। सिंध में पीपल्स पार्टी जी हुकूमत गुज़िरियल 15-17 सालनि खां आहे। कॾहिं उन्हनि सिंध पुलिस में रिफॉर्म आणे इन तरह जो को डिपार्टमेंट ठाहिण जी कोशिश कई। सिंध पुलिस खे जेकॾहिं सिंध जा वॾेरा भोतार हुकुमरान पंहिंजे वीगो डालनि जे पोयां ई विहारींदा त वीगो डाला कल्चर जेको आहे सो उहो परवान चढ़ंदो। पंजाब में वीगो डाला कल्चर जे ख़िलाफ़ क्रैक डाउन थियो ऐं उहो CCD करे पई ऐं उहो आम जेका ॿी पुलिस आहे उहा आम पुलिसिंग बि थिए पई ऐं उहा बि इन हद ताईं थिए थी जो पंजाब में लॻल केतिरा ई ऑफिसर आहिनि उन्हनि खां तव्हां पुछी ॾिसो, किथे बि को सीरियस क्राइम थिए थो त उतां जे SP खां डायरेक्ट चीफ मिनिस्टर फोन करे पुछे थो त ही क्राइम छो थियो। सिंध में माण्हू अगवा थी वञनि, मासूम ॿार अगवा थी वञनि, क़त्ल थी वञनि रोडनि रस्तनि ते। उहो शिकारपुर जो त सरकारी जेको DSO आहे उनजी गाॾी फुरिजी वई, उन जूं ॿारड़ियूं वीचारियूं लाड़काणे जेको आहे सो उन ॾींहं ते इम्तिहान ॾियण पई वयूं, IBA जी टेस्ट जेका उहा ॾियण पई वयूं, त जेका 5 खां 15 वारी जेको आहे सो टेस्ट हुई, उन खां शिकारपुर जे ॿाहिरां ई गाॾी फुरी वई, सरकारी गाॾी फुरी वई ऐं उहा कीअं वापसि थी उहा बि सभिनी खे ख़बर आहे। उन अहिड़ी सूरत हाल वारे ज़िलनि में, अहिड़ी सूरत हाल वारे जेको आहे सो रेंज में तव्हां पुलिस खे जेको आहे सो शाबाशी वेठा ॾियो त ज़बरदस्त पिया कयो ऐं बहितर पिया कयो। क्राइम फाइटिंग किथे आहे? इट्स नॉट क्राइम फाइटिंग, इट्स क्राइम मैनेजिंग। तव्हां क्राइम मैनेज पिया कयो, तव्हां क्राइम फाइट न पिया कयो। क्राइम मैनेज इहो थींदो आहे त अगवा थियल ॿारड़ी बाज़ियाब थी वेंदी आहे, पर जेको उनखे अगवा कंदड़ माण्हू आहे, अगवा कंदड़ क्रिमिनल आहे, उहो कॾहिं बि ज़ाहिर न थींदो आहे। क्राइम मैनेज इहो थींदो आहे त DSO खां गाॾी फुरिजी वई, उहा वापसि अची वई, मिली वई, पर कंहिं उहा फुर कई, इहा जुरत कंहिं कई, उन माण्हू खे जो न नालो तव्हां ॿुधायो था न उनखे अरेस्ट करे साम्हूं था आणियो, इहो क्राइम मैनेज आहे। क्राइम फाइटिंग इहा आहे त जंहिं माण्हूअ, जंहिं क्रिमिनल शहर में अची कंहिं शरीफ़ माण्हू खां भत्तो घुरियो, शहर में अची उनखे अगवा कयो, उनजे दुकान जे मथां, कारोबार जे मथां फायरिंग कई, उन माण्हूअ खे या त अरेस्ट कयो या उन सां मुक़ाबिलो करे उनखे मर्डर कयो, उनखां पोइ तव्हां चओ त असां क्राइम फाइट था कयूं। बाक़ी क्राइम मैनेज करणु त को मसइलो न आहे, उनजे लाइ केतिरा ई वापारी आहिनि ऐं उहो हिकिड़ो ख़ुदि हिकिड़ी इंडस्ट्री आहे क्राइम मैनेज करणु सिंध में। ऐं सिंध जे जेके बि पुलिस ऑफिसर्स आहिनि, अफ़सोस आहे त उन्हनि सम्झी वरितो आहे त सिंध में क्राइम मैनेज करणु ई बहितर आहे, क्राइम फाइट करणु बहितर न आहे। तव्हांखे यादि हूंदो नवाब शाह में शहीद बेनज़ीर आबाद जंहिंखे चवनि था, हुन में हिकिड़े SSP जेको आहे सो हिकिड़े ज़रदारी ज़ात जे ॾोहारीअ खे गिरफ़्तार कयो हुयो ऐं उहो ऑफिसर जेको आहे तनवीर हुसैन तुनियो साहब, उहो क्राइम फाइटिंग जे हिसाब सां मशहूरु हुयो त क्राइम फाइट करे थो, क्राइम मैनेज नथो करे। उन सां असर इहो थियो जो ख़ुदा हुनखे पनाह ॾिनी, न त उहो उन ॾोहारीअ जे क़त्ल जे केस में गिरफ़्तार पए थियो ऐं विच में के माण्हू आया जिन हुनखे बचायो, न त उहो अरेस्ट पे थियो, छो त उतां जो सॼो थाणो अमलो उहे अरेस्ट थी चुका, उन्हनि जे मथां उन्हनि जे क़त्ल जी FIR थी चुकी हुई। इहा जॾहिं प्रायोरिटी हुजे हुकुमराननि जी, इहा जॾहिं प्रायोरिटी हुजे असांजे माण्हुनि जी, त पोइ क्राइम मैनेज ई थींदो, फाइट कीअं थींदो। ऐं इहो क्राइम मैनेज करण ते शाबाश ॾियणु घुरिजे सिंध जे वज़ीर दाख़िला ज़िया हुसैन लंजार साहब खे ऐं IG सिंध गुलाम नबी मेमून साहब खे लाड़काणे रेंज में क्राइम मैनेज करण ते मुबारकबाद ॾियणु घुरिजे। बाक़ी क्राइम ज़ीरो कोन थियो आहे साईं। तव्हांखे मुंहिंजो ख़्यालु आहे
को ग़लती ॿुधाए थो तव्हांखे वरी जांच करणु घुरिजे त क्राइम ज़ीरो कोन थियो आहे, क्राइम जारियो सारी आहे, पंहिंजे आबताब सां जारी आहे। ऐं हाणे त उहो वधंदो वधंदो कश्मीर जो जेको क्राइम आहे उहो शिकारपुर, उहो लाड़काणो, दादू, मेहर ताईं अची पहुतो आहे ऐं उहो वधंदो अचे थो। उन में घटिताई का बि कोन आई आहे, न ई को जेको आहे सो इहो पुलिस ऑफिसर, उहे पुलिस ऑफिसर जेके उते तैनात आहिनि उहे के मुबारकबाद जा मुस्तहिक आहिनि। उहे मुबारकबाद जा कतनि मुस्तहिक न आहिनि जेके पंहिंजे पंहिंजे हाउसिस में जेको आहे सो महसूर लॻा पिया आहिनि, हू ॿाहिरि नथा निकिरी सघनि। क्राइम कंट्रोल त इहो आहे जेको सुहेल ज़फ़र चट्टा, जंहिंजी मूं तव्हांखे ॿुधाई, पंजाब में CCD ऑफिसर आहे, CCD क्राइम कंट्रोल डिपार्टमेंट हुननि ठाहियो आहे, उनजो ऑफिसर आहे। उनजो हिकिड़ो बयानु आहे ऐं हुन पंहिंजो वीडियो में बि चयो आहे त पंजाब में 10 तोला सोन, पंजाब में का बि औरत 10 तोला सोन पाए घुमे, को बि माण्हू उन खां फुर करे, को बि माण्हू उनखे अगवा करे, मां वेठो आहियां उन सां मुक़ाबिलो कंदुसि। सिंध में कहिड़ा ऑफिसर आहिनि जेके इन क़िस्म जी दावा करे सघनि? सिंध में कहिड़ा ऑफिसर आहिनि जेके इन क़िस्म जी दावा करे सघनि त असांजे इलाइक़े में को बि धाड़ियल न आहे? जेकॾहिं आहे त उनखे शाम ते गिरफ़्तार था कयूं। जॾहिं इहे शयूं न आहिनि ऐं क्राइम मैनेज पियो थिए, क्रिमिनल सां गॾिजी डीलिंग पई थिए ऐं डीलिंग तहत सभु शयूं थियनि पियूं, अॻुवा ॿार थियनि पिया, वरी बाज़ियाब पिया थियनि, ऐं जेको आहे सो मुख़्तलिफ़ सूबनि मां आयल माण्हू जेके आहिनि उहे हनी ट्रैप जे ज़रिए अॻुवा पिया थियनि, वरी बाज़ियाब पिया थियनि, त इहो त क्राइम मैनेज आहे ऐं इट्स नॉट क्राइम फाइटिंग। सिंध पुलिस जंहिं ॾींहुं क्राइम फाइटिंग करे उन ॾींहुं ज़रूरु सिंध वज़ीर दाख़िला सिंध सां गॾु, IG सिंध सां गॾु असां बि उन्हनि खे मुबारकबाद ॾींदासीं। असांजी पुलिस आहे, पर ख़ुदा कुझु रहम करियो, ग़रीब माण्हुनि मथां रहम करियो। उत्तर सिंध जा माण्हू ख़ासि करे उन अज़ाब मां पिया गुज़रनि जंहिंजो तसवर लाड़ जा, थर जा ऐं इवन कराची जा माण्हू करे बि नथा सघनि। एॾे ॿिटे अज़ाब में फाथल माण्हू आहिनि, उन्हनि जे मथां रहम करियो ऐं के सुठा ऑफिसर मुक़ररु कयो जेके क्राइम फाइटिंग जा माहिर हुजनि। क्राइम मैनेज त हर को पियो करे। अॼोको विलाग में ॾींदा इजाज़त, वरी कंहिं ॿिए मौज़ू सां ॿिए दफ़े गॾु हूंदासीं। तेसिताईं अलाह वाही।